सदर आसिफ अली ज़रदारी जो तुर्क मनसब रजब तैयब एर्दोगान सां फ़ोन ते राब्तो ॿिन्ही सजूं ॿतरफ़ी लाॻापन ऐं गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि बाबति ॻाल्हियूं। सदर आसिफ अली ज़रदारी पारां मुख़्तलिफ़ शयुनि में ॿतरफ़ा लाॻापा वधीक मज़बूत बणाइण जी ज़रूरत ते ज़ोर। सदर ज़रदारी तुर्क सदर खे ईद उल फितर जी अॻुवाट मुबारक ॾिनी। सदर ज़रदारी तुर्क मनसब रजब तैयब एर्दोगान खे पाकिस्तान जे दौरे जी बि दावत ॾिनी। टिन ॾींहनि जे सरकारी दौरे ते सऊदी अरब में मौजूद वज़ीर आज़म शहबाज शरीफ मस्जिद नबवी में सुम्हण जी नमाज़ ऐं अदा कया। वज़ीर आज़म जी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मुबारक हाज़िरी। मुस्लमान उम्मत समेत मुल्क ऐं क़ौम जी ख़ुशहाली लाइ दुआऊं। शहबाज शरीफ फ़लस्तीन ऐं वालारल कश्मीर जे मज़लूम मुस्लमाननि जे हक़ में बि दुआ कई। शहबाज शरीफ अॼु उम्रो अदा करण लाइ मके पहुचंदो। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां बि मुलाक़ात जो इम्कान। सिंध हाई कोर्ट के हुकुम खां पोइ IG सिंध गुलाम नबी मेमन की सदारत हेठि कश्मीर ज़िले में अमन अमान बाबत इजलास है। इजलास दौरान दाड़िलन खिलाफ़ सख्त ऑपरेशन बाबत हिकमत अमली जोड़ी वेंदी। IG सिंध सुभाणे घोटकी में भी अमन अमान बाबत इजलास की सदारत कंदो। IG सिंध गुलाम नबी मेमन चवण है तो ॾोहारनि की सरपरस्ती कंदड़ पुलिस एहलकारनि खिलाफ़ कार्रवाई कई वेंदी। 45,000 पुलिस एहलकारनि मां 10,000 स्पेशल सिक्योरिटी ते मुक़रर आहिनि। चीफ जस्टिस के तजवीज़ूं भी पेश कयूं। क्रिमिनल जस्टिस के निज़ाम में बेहतरी आणण की ज़रूरत है। वो यकीनी बनाईंदा त कूड़ो केस अदा न थिए। जांच लाइ ऑफिसर मखसूस कया आहिनि। साॻिए नमूने प्रोसिक्यूटर डेडिकेटेड हुजण घुरिजनि ऐं ख़ासि अदालतूं बि मखसूस हुजण घुरिजनि त जीअं जेका सुठा ऑफिसर केस ठाहिनि त उहा सही नमूने हली सघे ऐं जवाबदारनि खे सज़ा मिले। कराची समेत सॼी सिंध में अमन अमान यकीनी बणाइण लाइ रेंजर्स पारां सिक्योरिटी फोर्सिस सख़्त। रेंजर्स जो चवण है त मस्जिद इमाम बारगाहनि ऐं जमायत खाननि जी निगरानी लाइ जवान मुक़रर रहंदा। ईद उल फितर तयारियुनि जी मौक़े ते स्नैप चेकिंग वधाई वई है। मोबाइल पेट्रोलिंग ऐं मोटरसाइकिल गश्त खे बि वधायो वियो आहे। सीनियर वज़ीर शजील इनाम मेमन की हिदायतुनि ते वधीक भाड़ो वठंदड़नि खिलाफ़ मुहिम जारी। मुहिम दौरान 1,000 गाड़ियों की चेकिंग। 22,85,000 खां वधीक वरितल रक़म मुसाफ़िरनि खे वापसि। भाड़ो वठंदड़ ट्रांसपोर्टरनि ते 7,21,000 रुपया ॾंड विधो वियो। शजील इनाम मेमन जो चवण है त मुसाफ़िरा मुनसिफ़ाणी भाड़े जी ओगाणी खे यकीनी बणाइण हुकूमत जी तरजीह आहे। मुहिम जो मक़सद मुसाफ़िरनि खे पेश ईंदड़ परेशानियुनि ऐं ॾुखियाईनि जो ख़ात्मो आहे। मुसाफ़िरनि सां नाइंसाफ़ी करण खे माफ़ न कयो वेंदो। पाकिस्तान रेलवेज़ तरफ़ां ईद उल फितर के मौक़े ते कराची खां 2 स्पेशल रेल गाड़ियों हलाइण जो ऐलान। रेलवे तर्जुमान मूजिब पहिरीं स्पेशल ट्रेन कराची खां पेशावर जे लाइ शाम 6 वॻे सिटी स्टेशन खां रवानी थी। पहिरीं ईद स्पेशल ट्रेन 17 कोचनि ते ॿधल हूंदी। कराची, लाहौर ऐं इस्लामाबाद में त मुख़्तलिफ़ शहरनि मां माण्हुनि जी ईद मल्हाइण लाइ अबाणनि इलाइक़नि ॾांहुं वाप शुरू। फुलजी स्टेशन जो ज़रई ज़मीन ते सुतल नौजवान क़त्ल। हथियारबंदनि गोलियूं हणी 32 वरे जे ज़ाहिद हुसैन खे क़त्ल करे छॾियो। लाश अस्पताल मुंतक़िल। खानपुर महर वेझो निंगरी उरड़ी की बीमारी सबब फौत। केतराई ॿारड़ा बिजली में मुब्तला। ॻोठ अहमद सूमरो वासण गुड़िया सूमरो खानगी अस्पताल में दम धरणी वाले कयो। ॻोठाणनि पारां फौरी तौर सिहत खाते जूं टीमूं माण जो मुतालबो।